Rette जो मने ठोंगड़ी लको प्योइस ए भागा बाबा तो साने ये हालत लगी भैया सुबह जो बीमार था क्यों ही थिया हां ना बाबा बटेडी अदा के मोकिलजो हिन वक्त मुझा पेर कच्चा आहिन जेस ताईं पक्का थियन असल मां त चूरी भी नथी सगा बड़ी बात है ठोकिया है बटे हो मरो हलो छंड में की पचरा ये हण मुसोला है सन थोड़ी विंदिस बाबा विंदिस एडी कावड़ छो तो करी जेकर न तो इनके कपड़न चबाइण जी इजाजत दींदे त असली हे जबल जी चोटी ते भी चढ़ी वेंदो हेडो सारो अची डडो थियो आहे ई आदत न तई नथी वनेस छा कया ई आदत उसबो आ ये वो सब थई अच्छो थई मो ॾाढी रे सोणी आदत थई असली मां थी चवाए त इन जे लाइ हिकिड़ो जालंग ठाहे ॾियाए त हिन जे बूथ ते चाढ़े छॾ पोइ ई सुधरंदो अमा मां कहिड़ो वरी रिढे जो फर आया जो मुंहिंजे मुंहं ते जाल कुॾींदो काश अड़े जेकर तुझी जगह ते को रिढ जो बचड़ो ॼमे आ न त रब को शुक्र बाबा पोइ माण्हू छा चवंदा खैरी आहे या रिढ जो बस हाणे बस ताप न कर चरा सवेर सुम त जीअं सवेर उथी सघी सुबुह जो सोप सीरियल मोहब्बतुन जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।